दत्ताश तव्हां ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि इन वक़्त जूं ख़बरूं। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अफ़गानिस्तान जी सूरतहाल ख़राब थी त उन जो असर पूरी ख़ते ते पवंदो। माज़ी मां सबक़ सिखणु घुरिजे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त अफ़गानिस्तान मां सुठो पैगाम अची रहियो आहे त उन जे हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। जेकॾहिं अफ़गानिस्तान खे अकेलो छॾियो वियो त उन जो नुक़सानु सभिनी खे थींदो। माज़ी खे न वरजायो वञे। परॾेही वज़ीर जो वधीक चवणु हो त भारत पाकिस्तान खे बदनाम करण लाइ ग़लति हरकतूं करे रहियो आहे। भारत मुख़्तलिफ़ ग्रुपनि खे दहशतगर्दी लाइ छॾे ॾिनो आहे जेके ख़िते जो अमन तबाह करणु चाहिनि था। प्यारो स्टेशन सर्जनहार फोरम पारां जी लाइब्रेरी क़ाइमु करण लाइ 2 सालनि खां हलंदड़ जदोजहद जे सिलसिले में फोरम जे सरवाण मशहूर मेमण जी अॻुवाणी में नेशनल बैंक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं में शरीक मशहूर मेमण तनवीर पाटाई, शहज़ाद मेमण, मुख़्तियार ब्राह्मणी, आमिर राजपूत, अवेस मेमण ऐं ॿियनि मुतालबो कयो त सीता रोड में तयारु थींदड़ लाइब्रेरी खे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾेई सक़ाफ़त खाते हवाले कयो वञे। रैली प्रेस क्लब सीता रोड पहुती, जिथे फोरम जे सरवाण मशहूर मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे 2 सालनि जी जदोजहद जे नतीजे में सीता रोड में तक जे MPA मोहतरम अब्दुल अज़ीज़ जुणेजो पारां टाउन कमेटी ऑफिस में तयारु थींदड़ लाइब्रेरी क़ाइमु करे क़ाबिल तारीफ़ अमल कयो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त लाइब्रेरी खे सरकारी दर्जो ॾेई सक़ाफ़त खाते हवाले कयो वञे त जीअं सीता रोड ऐं बस्करदाई जा शागिर्द सदियुनि ताईं किताबनि मां इल्मी उजाइण ऐं सिंध संवारण लाइ बहितर किरदारु अदा करे सघनि। सरकारी पब्लिक लाइब्रेरी लाइ जारी आहे, मगर उन जे नतीजे में असांजे तक जे MPA साहब असांखे जेका सो लाइब्रेरी ॾिनी आहे उहा पब्लिक आहे, बिल्कुलु आहे, मगर उहा सरकारी न आहे। सो असांजो अॼु जी रैली जो मुतालबो इहो ई आहे त जेका पब्लिक लाइब्रेरी पुराणी टाउन ऑफिस सीता रोड में ठहे पई उनखे सरकारी दर्जो ॾेई उन में सरकारी अमलो जेको आहे सो विहारे ऐं उहा सरकार हवाले कई वञे, जीअं असांजे ईंदड़ नसुलनि ताईं उन्हनि जी बका रहे ऐं उहा क़ाइमु ऐं दाइमु रहे। 2 सालनि खां असांजो शुरू में ई मुतालबो इहो हो त सीता रोड खे गवर्नमेंट पब्लिक लाइब्रेरी ॾियो, पर हिन वक़्त ताईं असांखे हिकु प्राइवेट एनजीओ जे तरफ़ां हिकु लाइब्रेरी मिली आहे। इहो सुठो कमु आहे, पर इनखे जेसिताईं सरकारी दर्जो न मिलंदो लाइब्रेरी खे त असांजी एहतजाज जारी ऐं सारी रहंदी। साईं मुंहिंजा जीअं त सीता सर्जनहार फोरम जे तरफ़ां गुज़िरियल 2 सालनि खां 1 लख खां वधीक आबादी रखंदड़ शहर सीता रोड खे हज़ारे शागिर्द पंहिंजे मुस्तक़बिल संवारण जे लाइ असां पब्लिक लाइब्रेरी जे सिलसिले में जदोजहद कंदा रहिया आहियूं। उन सिलसिले में असां दादू ज़िले जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि ऐं प्रेस क्लबनि जे अॻियां एहतजाजी पैदल मार्च, लॉन्ग मार्च, शार्ट मार्च, अलामती बुख हड़तालूं कंदा रहिया आहियूं ऐं उन जदोजहद जे नतीजे में हुक्मरान निंड मां जाॻिया आहिनि, उथिया आहिनि ऐं उन्हनि सीता रोड टाउन कमेटी जे पुराणी ऑफिस में उन्हनि जेको आहे सो पब्लिक लाइब्रेरी जे सिलसिले में कोशिशि वरिती आहे। उन सिलसिले में असांजे MPA मोहतरम अब्दुल अज़ीज़ जुणेजो ऐं अदी रफ़िया मल्लाह जे तरफ़ां गॾियल कोशिशि जे नतीजे में उहा लाइब्रेरी उते क़ाइमु थी आहे, पर उहा जेका लाइब्रेरी आहे प्राइवेट लाइब्रेरी आहे। असांजी हीअ 2 सालनि खां जदोजहद हिन लाइ आहे त उन लाइ असांखे सरकारी लाइब्रेरी घुरिजे। सो उन करे असां वरी बि पंहिंजे MPA मोहतरम अब्दुल अज़ीज़ जुणेजो ऐं अदी रफ़िया मल्लाह खे बि इहा गुज़ारिश कंदासीं तव्हां जेका लाइब्रेरी ॾियो पिया सीता रोड टाउन कमेटी में उनखे सरकारी लाइब्रेरी जो दर्जो ॾेई ऐं उहा सक़ाफ़त खाते हवाले करियो त जीअं उनखे धार बिल्डिंग मिली सघे ऐं उनखे नओं स्टाफ मिली सघे। थरपारकर ते मुंदाई ते मींहुं न पवण सबबि ॾुकार जा चिटा आसार नज़र अचण लॻा। माण्हू सख़्तु परेशान आहिनि। सरकारी हिसाब सां 15 अगस्त खां पोइ थर खे ॾुकार सटियल करार ॾिनो वेंदो आहे, पर हिन साल थर खे अञा ताईं सिंध सरकार ॾुकार सटियल करार न ॾिनो। थरपारकर जे सभिनी तालुकनि डेपलो, इस्लामकोट, मिठी, कलोई, निगर पारकर ऐं छाछरो में ॾुकार वारी सूरत हाल बरक़रार आहे। माल ऐं माण्हुनि जो जापो तंग बणिजी वियो आहे। थर हिकु वॾी एराज़ी ते पखिड़ियल ज़िलो आहे, जिथे जे माण्हुनि जो वॾो गुज़र सफ़र चौपाई माल ते हूंदो आहे। हिन साल मुंदाई तां मींहुं न पवण करे हर माण्हुनि जे चेहरे ते मायूसी छायल आहे। थर में मुंदाई तां मींहुं न पवण करे माण्हू चौपाई माल बैराजी इलाइक़नि ॾांहुं काहे वञी रहिया आहिनि, जॾहिं त बैराजी इलाइक़े में बि नहरे पाणी न हुअण करे
थर वारी साॻी सूरत हाल आहे। थर पार्कर में ॾुकार सबबु ग़िज़ाई जी खोट ऐं बुख सबबु ॿारनि जी फौत थियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। बदीन डिप्टी कमिश्नर बदीन आगा शाहनवाज़ खान वाटर सप्लाई फिल्टर प्लांट ऐं डिस्पोजल पॉइंट जो दौरो कयो ऐं सफ़ाई सुथराई जो पिणु जाइज़ो वरितो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर बदीन लाॻापियल ऑफिसरनि खे सख़्ती सां हिदायतूं ॾींदे चयो त शहरियुनि खे पीअण जो साफ़ पाणी ॾियण लाइ ज़रूरी उपाउ वरिता वञनि। सुठी सिहत लाइ साफ़ पाणी इंतिहाई ज़रूरी आहे। हिन चयो त वाटर सप्लाई जी सफ़ाई रोज़ाना जी बुनियाद ते कई वञे, जॾहिं वक़्तन बवक़्तन पाणी जे तलाउ जी पिणु सफ़ाई कई वञे। हिन चयो त ॿूटा पोखे वणकार पिणु कई वञे। पब्लिक हेल्थ पारां डिप्टी कमिश्नर बदीन खे वाटर सप्लाई मुतलिक़ मुकमल ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते AC बदीन एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल कमेटी मोहम्मद यूनुस रिंद ऐं मुख्तियारकार बदीन नबी बख्श सोलंकी समेत पब्लिक हेल्थ खाते जा ऑफिसर पिणु मौजूदु हुआ। अॻूणो SSP चीफ सरदार चन्ना वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो चेयरमैन निसार अहमद ज़ोहिब चन्ना ऐं ॿियनि दोस्तनि सां नेशनल प्रेस क्लब जे नई ऑफिस जो दौरो कयो, जिथे आदर भाउ कंदे खेसि अजरक ऐं गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते आयल महिमान ॻाल्हाईंदे चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो दोस्तनि मेन चौक ते नेशनल प्रेस क्लब जी ऑफिस खोली आहे। हिन चयो मूंखे उमेद आहे त नेशनल प्रेस क्लब जा सहाफ़ी ग़रीब मिस्किननि जी दांत बिना लालच जे आला ऐवाननि ताईं पहुचाईंदा। उन्हनि जूं दुआऊं तव्हांखे वधाईंदियूं, छो त जॾहिं ग़रीबनि खे पुलिस ऐं वॾेरनि खां इंसाफ़ न मिलंदो आहे त इहे तव्हां में उमेद सम्झी तव्हां वटि ईंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं बि न ॾुखायो। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सीलुनि लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।